नाज़रीन, टंडोजाम वेझो होसड़ी शहर में महबूब सरवरी जी यादि में मच कचहरी कोठाई वई। रिपोर्ट करे हुआ अज़हर लोची। टंडोजाम वेझो हुसड़ी शहर में सिंध जे भलोड़ अदीब ऐं शाइर महबूब सरवरी जी यादि में पावर हाउस ते मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें राग रंग मुशाइरो मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम सपला सिंध जे अॻवान शाहजहान पावर आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक पिणु पाराया विया। उन हवाले सां आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अदीबनि, लेखकनि, शाइरनि चयो तमाम बेहतरीन प्रोग्राम थियो। तमाम असां पवरनि खे वॾो इज़ाद आहे साईं ते। तमाम VIP प्रोग्राम थियो माशाल्लाह। मच कचहरी जो बि प्रोग्राम सुठो थियो ऐं थियणु घुरिजे। ॻोठाणे हिसाब सां अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त इन में इहो आहे जो असांजी सकाफ़त जेकी उहा असीं उनखे शौर थिए थो, ख़बर पवे थी त भाई हीअ असांजी सकाफ़त आहे। पुरानी हिकिड़ी सकाफ़त आहे, जीअं टोपी अजरक पट कुहाड़ी असांजी सकाफ़त आहिनि, ईअं हीअ बि असांजी सकाफ़त आहे। हर ॻोठ जे हर ओताक में माण्हू जमा थींदा, नंढा वॾा पोड़ा, ऐं पोइ उते जेके पीरसन माण्हू हूंदा, झूना सीनियर माण्हू हूंदा, उहे नौजवाननि खे वेही नसियत भरियूं कहाणी ॿुधाईंदा, गुज़ारतूं ॿुधाईंदा ऐं अॻियां मुस्तक़बिल में छा करणु खपे इहे सभु अहिड़े क़िस्म जूं नसीहतूं कंदा हुआ। ईअं असांजो उहे जेके ओताकूं 24 कलाक जेको आहे सो आबाद हूंदियूं हुयूं। इहे मच कचहरियूं हुयूं। उहे रिवायतूं आहिस्ते आहिस्ते जीअं ई असां टेक्निकल दौर जे तरफ़ वियासीं, डिजिटल दौर जे तरफ़ वियासीं, असां मोबाइलनि ताईं महदूद थी वियासीं ऐं उहे कचहरियूं आहिस्ते आहिस्ते असांजे ॻोठनि मां निकिरी बि हलियूं। असां जेको कोशिशि कई आहे त हिन कचहरीअ जे बदौलत इन्हनि सभिनी सिंध वारनि खे इहो पैगाम आहे त महिरबानी करे हर ओताक ते ईअं नंढियूं वॾियूं मच कचहरियूं क़ाइमु कनि, जीअं हीअ असांजी सकाफ़त क़यामत ताईं उजागर रहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे शहरनि, ॻोठनि, बेराड़ियुनि में बि मच कचहरियूं ओताकनि ते करायूं वञनि त जीअं सिंध जी सकाफ़त ज़िंदा रही सघे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ टीवी न्यूज़, टंडोजाम।